ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। काज़ी अहमद मां सां शेयर कई पिया तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद जे मातहत 11हीं ऐं 12हीं क्लास जा सालियाना इम्तिहान ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। बिजली बंदि हुअण ऐं सख़्त गर्मी सबबि 12हीं क्लास जो शागिर्द ऐं 2 शागिर्दियाणियूं बेहोश थी वियूं। एक बार ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। काज़ी अहमद मां तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद जे मातहत 11हीं ऐं 12हीं क्लास जा सालियाना इम्तिहान ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। बिजली बंदि हुअण ऐं सख़्त गर्मी सबबि 12हीं क्लास जो शागिर्द ऐं 2 शागिर्दियाणियूं बेहोश थी पयूं आहिनि। अहम ख़बर खां तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। काज़ी अहमद मां तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद जे मातहत 11हीं ऐं 12हीं क्लास जा सालियाना इम्तिहान ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे काज़ी अहमद मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी। जी ग़ुलाम हैदर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद के मातहत थींदड़ 11 ऐं 12 दर्जे जा सालियाना इम्तिहान ॿिए ॾींहुं बि जारी। पेपर दौरान बिजली बंद हुजण ऐं सख़्त गर्मी सबब इंटर जो एक शागिर्द ख़ालिद ज़रदारी ऐं 2 छोकरियूं सख़्त ज़ख़्मी गर्मी में जे नतीजे में बेहोश थी वयूं, जॾहिं त बिजली जे बंद हुजण सबब शागिर्द ऐं शागिर्दियुनि खे पेपर ॾियण में सख़्त मुश्किलातुनि ऐं इम्तिहान ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। ठीक है, मेहरबानी ग़ुलाम हैदर अपडेट करण लाइ।